सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि सहूलतकारनि ऐं सरपरस्तनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़ी वकील सियासी समाजी शहरी ऐं वापारी तंज़ीमूं सरापा एहतजाज बणिजी वयूं। सखर प्रेस क्लब खां एहतजाजी रैली कढी एसएसपी ऑफिस आरो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते सखर लाड़काणो ऐं हैदराबाद डिवीज़न जे सहाफ़िन सखर जे सियासी समाजी शहरी तंज़ीमनि जे अॻवाननि पारां सखर प्रेस क्लब खां SUJ जी अॻवानी में सदर इमदाद मुल्तार की अगवानी में रैली कढी SSP ऑफिस आरो धरणो हणी। धरणे में पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट के खजानची लाला असद पठान ख़ुसूसी तौर ते शिरकत कई। दिन ते कराची खां आयल सीनियर सहाफ़िन वहीद राजपर, एहसान लाशारी, हैदराबाद के सीनियर सहाफ़िन जयप्रकाश बोरानी, इकबाल मल्हा, लाड़काणो, खैरपुर, शिकारपुर, जैकबाबाद, कशमोर, कंदकोट समेत नंढनि वॾनि शहरनि के सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते धरणे में शरीक अगवाणनि चयो त शहीद जान मोहम्मद महर समूरी सिंध जे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ हुयो। क़त्ल वारे वाक़े ते पुलिस जो किरदार शक्की लगे तो। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल वारे वाक़े जी जांच आला सतही जुडिशियल इंक्वायरी कमेटी जी IT जोड़ी, जंहिंमें सहाफ़िन वकीलनि खे भी शामिल कयो त जेका साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे बाक़ी जूं असल हक़ीक़तूं साम्हूं आणे कातिलनि सहूलतकारनि ऐं सरपरस्तनि खे वाइको करे, न त ॿी सूरत में DIG ऑफिस IG सिंध CM हाउस आॾो धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।